सिंधु दर्शन सिंधु दर्शन गाने बजायो बोली बजाई। सच्चो सतराम श्री विष्णु जी जो माँ लक्ष्मी सा, शिव जी जो माँ पार्वती सा, प्रभु श्री राम जो माँ जानकी सा जीअं थियो शुभ विवाह। अहिड़े ई नमूने स्पेन जी आशा मोरवानी ऐं किशन मोरवानी जे पुट जो थियो शुभ विवाह, जिते सच्चो ध्यान हाज़िर स्वरूप संत साईं साध राम साहिब जी भी पधारिया ऐं घोट सुनील कुमार मोटवानी ऐं संदसि ज़ाल खे पंहिंजी रहमतनि जी वर्षा करे आशीर्वाद ॾिनो। ॾिसो कुझु झलकियूं। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो आहे स्पेन सां असांजी मीडिया एसोसिएट ऐं सिंधियत जी शहदाई आशा मोरवानी जी। ख़ुशी जी हिकिड़ी ॿी ख़बर अची रही आहे, जिते सिंधी एसोसिएशन ऑफ टोरंटो सॼी सिंधी कम्युनिटी ऑफ टोरंटो सां मिली निर्माण करायो गुरु मंदिर जो ऐं सम्मान पिणु पातो। पोइ त सॼो स्कैट 30 अवॉर्ड समारोह जो मंच, जिते शिवाजी मोटवानी यानी कि शेर मोटवानी जी पंहिंजे बंधु बांधव ऐं कुटुंब सां गॾु घणनि ई दोस्त यारनि सां गॾु मिली कयो हिकु शानदार इवेंट्स जो आयोजन। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो आहे असांजे मीडिया एसोसिएट सिंधियत जी शहदाई श्री शेर मोटवानी जी।